करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहुल्लाहु इज़ अख़रजहुल्लज़ीना कफ़रू सानियस्नैनि इज़ हुमा फ़िल ग़ारि इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी साथी बुलंद आवाज़ सां आका से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिही व आलि बैतिही अजमईन। वाजिबुल एहतराम गोठो गामण खान कोलाची जा ऐं गिरदो नवाजा दोस्तों मुसलमान भाइरो, रब पाक जा तमा सां गुनाहगारन ऐबदारन बदकारन जे मथां अणगणिया एहसान ऐं मेहरबानियूं जंहिं रब पाक तव्हां असांखे हिन अज़ीम शान कॉन्फ्रेंस में घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो आहे ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। अल्लाह साईं उन मरहूम मुजाहिद जी क़ब्र खे जन्नत जे बागन मां बाग बणाए, रब साईं जन्नतुल फिरदौस में उन मरहूम मुजाहिद के बुलंद दर्जात नसीब फरमाए, जहें हेडो अजीम शान मेड़ा के जो एहतमाम कयो हो, पर रब पाक के इहो मंजूर हो जो रब साईं उनके पाण वटि घुराए वरतो। शल रब्बुल आलमीन हिन कलामुल्लाह जे प्रोग्राम जे सदके उन जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए, जिन उन जे बचड़न पोयरन उन ये प्रोग्राम के मचायो, शल अल्लाह उन्हनि जी भी हिन मेहनत के कबूल मंजूर फरमाए। रब साईं शल उन्हनि जे हिन रिज़्क रोज़ी में बरकतूं नसीब फरमाए ऐं उन जा पोयर इहो वाइदो करे छॾनि त इंशा अल्लाह हे जलसो हर साल थींदो रहंदो।
उन मरहूम जे रूह जे ईसाले सवाब लाइ हू पंहिंजी नियत करे छॾनि त जेसि ताईं आहियूं त उन वॾड़े जेको वण पोखियो इनशा अलाह च इन वण खे पाणी ॾींदा रहंदासीं। अलाह कंदो वरी इन वण मां जेके मेवा पैदा थींदा इनशा अलाह उन जो नतीजो ज़रूरु निकिरंदो। जमात सानी जो महीनो हली रहियो आहे। जमात सानी जे 22 तारीख़ ते खलीफ़े अव्वल खलीफ़े बिला फसल यारे गार यारे मज़ार सहोरे रसूल हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हो जे वफ़ात जो ॾिहाड़ो आहे। मुझी दिल थी चवे तो मां अवां जे साम्हूं उन महबूब जे सच्चे आशिक जूं कुछ ॻाल्हियूं अर्ज़ रखां। दुनिया में गुल त खोड़ थी पर गुलाब जो मज़ो पंहिंजो आहे। दुनिया में शहर त खोड़ थी पर मके पाक ऐं मदीने पाक जो मक़ाम पंहिंजो आहे। रातियूं त खोड़ हन पर लैलतुल क़द्र वारी रात जो मक़ाम पंहिंजो आहे। आसमानी किताब त खोड़ नाज़ुल थिया पर क़ुरान पाक जो मक़ाम पंहिंजो आहे। अल्लाह सईं सवा लख नबियन सगोरन के पंहिंजे पंहिंजे दौर में सहाबी ॾिना पर आका सईं जे सहाबा जो मक़ाम पंहिंजो आहे। रब पाक आका सईं के भी सवा लख सहाबा ॾिना पर मिठड़े अबू बकर सिद्दीक़ जो मक़ाम पंहिंजो आहे। कहे अल्लाह वारे त हीअं लिखियो ॼण त रब पाक सोणे अबू बकर सिद्दीक़ के पैदाई मिठे मुहम्मद करीम जे मथां कुर्बान थियण जे लाइ कयो। अल्लाह सईं ॼण त हुन जो मुजस्मो ई आका सईं जे ख़िदमत जे लाइ बणाए छॾियो हो। संदसि नालो हुयो अब्दुल्ला। छा नालो हुयो ॿुधायां बि अथो वरी पुछंदोमांव बि सही ॻाल्हि सिधी आहे। संदसि नालो हुयो अब्दुल्ला। मशहूर हो अबू बकर सां। लक़ब हुयुसि हिकु सिद्दीक़ ॿियो अतीक। सिद्दीक़ लक़ब मिलियो हुसि सिदरतुल मुंतहा ते मेराज वारी रात सोने जिब्राइल जे ज़ुबान मुबारक मां। अतीक लक़ब मिलियो हो एक रिवायत में मस्जिद नबवी जे कचहरीअ में, ॿी रिवायत में हिजरत वारी रात जॾहिं आका सईं के झोल मुबारक में सुम्हारियो वेठो। बाबे साईं जो नालो हुयुसि मुहम्मद उस्मान। उन जो कुन्यो हो अबू कुहाफ़ा। अमर जो नालो हुयुसि बीबी सलमा। चुप करो ना छोकरा बा चुप करे वियो। अमर जो नालो हुयुसि बीबी सलमा। मशहूर हुई उम्मुल खैर कुने सां। सोहणे अबू बकर सिद्दीक़ के 4 घरवारियूं घणियूं बाबा। एक जो नालो बीबी कुतैल। एक जो नालो बीबी हबीबा। एक जो नालो बीबी अस्मा बिन्त उमैस। एक जो नालो बीबी उम्मे रुमान जंहिंमां सोने सिद्दीक़ साईं खे रब पाक अम्मा आशा साईं जहिड़ी अज़ीम न्याणी अता कई हुई। सोने सिद्दीक़ अकबर के 3 पुटड़ा हा। एक जो नालो हजरत अब्दुर्रहमान। एक जो नालो हजरत अब्दुल्ला। एक जो नालो हजरत मुहम्मद। ये 3 पुटड़ा हा। सोने अबू बकर सिद्दीक़ के 3 न्याणियूं। एक जो नालो बीबी अस्मा। एक जो नालो बीबी उम्मे कुलसूम। एक जो नालो अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा तय्यबा ताहिरा अफीफा। ये उन जा सब लक़ब हा। सोने अबू बकर सिद्दीक़ जे बाबे हजरत अबू कुहाफा रज़ी अल्लाह ताला अन्हो
हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा 8 हिजरीअ में कलमो पाक पढ़ियो हो जॾहिं मक्को पाक फतह थियो। अखियुनि खां माज़ूर हो, पोड़ो थी चुको हो, कमज़ोर हो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे बाबे साईं खे वठी करे आका साईं जे ख़िदमत में आयो त मां सदको वञा आका साईं जे उन कुर्ब, उन प्यार, उन अखलाक जे मथा। फरमायूं अबू बकर चाचे के हेॾे तकलीफ़ न ॾे हाँ, मां मुहम्मद खे चवे हाँ त मां मुहम्मद ओॾे हलां। मां मुहम्मद के चवे हाँ तो मां मुहम्मद ओडे हला हाँ। चाचो माज़ूर हो, कमज़ोर हो, पोड़ो हो, इनमो आका तोखे मुखे वडड़न जो अदब ऐं मकाम शान बुधायो। असां तो चवंदा तो पोड़ो थियो तो हाणे बेकार थियो, हाणे घर वारा भी तंगे, मजलिस तंगे, मस्जिद तंगे, आका तंगे, मिट माट तंगे, तो तुझो मुझो ज़ेन आ न। जी पोड़ो थींदो आ तीअं रब करीम जे दरबार में वधिक कबूल पवंदो वेंदो आहे। चल रब साईं तव्हां असांजो नंढपण, जवानी, पोड़ पछल हिन क़ुरान पाक जे मुताबिक़ गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सोने अबू बकर सिद्दीक़ जी अमड़ उम्मुल खैर उन शुरुआत वारे दौर में आका साईं जे मथों कलमो पढ़ी छॾियो हो। 1.25 लख सहाबा मां इहो हिकिड़ो ई सहाबिया जंहिंजे सॼे खानदान मिटे मुहम्मद जी ग़ुलामी क़बूल कई आहे। 1.25 लख सहाबा मां इहो हिकिड़ो ई सहाबिया जंहिंजे मथों, जंहिं आका साईं जे मथों समूरनि पुटड़ा हुजनि, न्याणियूं हुजनि, घरवारियूं हुजनि, समूरनि मिठड़े मुहम्मद करीम साईं ते कलमो पढ़ियो आहे। ज़ालिक फ़ज़लुल्लाह योती मन यशा। या रब जी घुरा, या तुझे मुझे वस में नाहे। सीरत तारीख़ जे किताबनि में हीअ भी अजीब ॻाल्हि लिखी पई आहे त जॾहिं हुज़ूर साईं जी उमिरि मुबारक 20 साल हुई, सोने अबू बकर जी उमिरि 17.5 साल हुई त यारी शुरू थी आहे। हाँ, साईं जन जी उम्र हुई 20 साल, सोने अबू बकर जी उम्र हुई 17.5 साल। छो त 2.5 साल आका साईं को नंढड़ो आ। 17.5 सालन को जो यारी हलायई, रब के यारी एडी वणी वई जो चए त अबू बकर रहियो गड्डो आ त सुमणो भी गड्ड पवंदई। जिंदगी गुजारी थी गड्ड, पो तोखे महबूब को जुदा भी, छो त तू पान चयो हो न अन नज़र इला वजे रसूलिल्लाह, त मुझे लाइ वडे में वडी खुशी एजाज इहो आ जो 24 कलाक अख अबू बकर जी हुजे, चेहरो महबूब जो हुजे। न चेहरो मुबारक परे थे, न अख परे थे। अबू बकर सोने जे यारीअ खे रब केॾो क़बूल कयो जो जंहिं जाइ ते मिठड़ो मुहम्मद आरामी आ, उतरे सोणो अबू बकर सिद्दीक़ आरामी। सोने अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जिंदगी, जॾहिं आका साईं जी उम्र मुबारक 63 साल हुई, जिंदगी छॾनि पिया, हीअ दुनिया छॾनि पिया। सोने अबू बकर सिद्दीक़ जी उम्र हुई 60 साल। पोइ इन 60 साल में 17.5 साल कढ त तोखे पतो पवंदो त एडी ड्रिघी यारी सवाइ अबू बकर जे कंहिं न हलाई। हाँ, हुजूर से सोने अबू बकर जे लाइ छा फरमायो वो लंबो तफसील आ। असहाबन छा फरमायो लंबो तफसील आ। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम सोने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ हयाती मुबारक में जेके जुमला चवराया, अहिड़ा जुमला कंहिं सहाबीअ खे नसीब न थिया। केड़ा? आका साईं पाण सजे संग जे साम्हूं फरमाइंदा, ओ दुनिया वारा समूरन जा जन जन भी मां मुहम्मद करीम जे मथों थोरा कया। समूरन जा थोरा मां मुहम्मद लाहे वयो आ, न लाहे सघियो आ त हिक अबू बकर सिद्दीक जा थोरा न लाहे सघियो आ। हिक यार जा थोरा सोने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हिक निस्बत
हिक मुनासिबत हिक मुताबिकत इब्राहिम खलीलुल्लाह सां थी बी मुताबिकत मिठड़े मुहम्मद रसूलुल्लाह साया हिक इब्राहिम खलीलुल्लाह सां कियां मां मुख्तसर तुझे साम्हूं इशारा कंदो हलां वधीक पाण ॻाल्हि के सम्झंदो हलजांइ रब करीम कलामुल्लाह में फरमायो वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला फरमाए वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला वरी होडे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लफ्ज़न मुबारकन ते नजर कर फरमाइंदा लत्तखज़तु अबा बकरन खलीला अल्लाह फरमायो वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला इब्राहीम खलीलुल्लाह महबूब फरमायो लत्तखज़तु अबा बकरन खलीला ओ भी खलील हे भी वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला खलील शाके चइबो आहे जंहिंजी दिलि हिक सां हुजे ॿिए माइलुई न हुजे तॾहिं त इब्राहीम खलील जॾहिं बीबी हाजरा सां शादी थी पुटड़ो ॼाओ त थोड़ी दिलि वधीक थी फरमाइसि खलील मुंहिंजो मुहब्बत होॾे जुदा कर हाँ मां वाइज़न में चवंदो आहे न या हमारा शोरा चवंदा आहिनि त मुंहिंजूं तो सां 32 दिलियूं हिक ई दिलि कटियल कारी थी त 32 तवारियूं काथे आहिनि वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला इब्राहीम सोने जे लाइ बि लफ़्ज़ इस्तेमाल थियो आहे खलील जो अबू बकर सिद्दीक़ जे लाइ बि लफ़्ज़ इस्तेमाल थियो आहे खलील जो बस चलो तर्जुमो नथो कयां इशारा तो कंदो हला होडे कलाम लो ते नज़र कर रब करीम फरमायो इल्लहू कान सिद्दीक़न नबिया सोने इब्राहिम जे लाइ चए इन्नहू कान सिद्दीका मुझो इब्राहिम शाह हो हेडे मिठड़े मुहम्मद करीम शाह फरमायो या बा बकर अंत सिद्दीक अबू बकर इब्राहिम हुए ही हुन जो सिद्दीक अबू बकर वा मां मुहम्मद जो सिद्दीक होडे भी खलील जो लफ्ज़ हेडे भी खलील जो लफ्ज़ होडे भी सिद्दीक जो लफ्ज़ हेडे भी सिद्दीक जो लफ्ज़ थोड़ो अगते ॻाल्हि के वधाईंदो हलां अल्लाहु अकबर सोने इब्राहिम जे मथों जेके इम्तिहान आया इम्तिहान जो तफ़सील कोने एड़ा इम्तिहान सिद्दीक अकबर जे मथों आया उन जे जान ते भी इम्तिहान आयो सोने अबू बकर जे जान ते भी इम्तिहान आयो इब्राहिम नबी जे बच्चन ते इम्तिहान आयो सोने अबू बकर जे बच्चन ते इम्तिहान आयो इब्राहिम नबी खां रब करीम कम केड़ो वरतो कलामुल्लाह में लिखियो पियो आहे फजअलहुम जुज़ाज़ा अल्लाह सोने इब्राहिम जे लाइ फरमायो तो इब्राहिम नबी को रब कम वरतो जो इब्राहिम नबी सब बुत भनी भोरा भोरा करे छड़िया इल्ला कबीरा वडे के हथ ही न लाते नंढन सा घणी कई पर वडे के हाने भी तवारी संदो न मार वरी भी कारकुन ते हुंदी तव हेठन ते वडन ते गालायो न था हवाई न पर मां दोस्तन के चवंदो असा वारा कारकुन भी छड़ो जमी जेयू जे लिए असा नथो चवा समझो होडो जे हिसाब सा असा वारन के भी तू ही चवंदे त सब उन के गारियूं दींदा त असा हे ना कुत्यो हे ना कुत्यो पर इन्हनी माण्हुनि जो वरी तू नचण त ॾिस न हली मुझे प्लेट ते हाँ हक़ सच था चऊं त क़ौम कावड़ थी करे अल्लाह सही शल सही समझ नसीब फरमाए इब्राहिम खलीलुल्लाह पांजे हथन सा सब बुत बनी भोरा करे छजा हे भी किताबन में लिखियो पियो आहे सीरत जे किताबन जो मुतालो तकर इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बाबे जो नालो आज़रा
इज़ क़ाल लिअबीहि आज़र शामिल लिखियो पियो क़ुरान पाक इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे वालिद साहब जो नालो आज़र आज़र आम मानू कौन हो निमरूद जे विफाकी हुकूमत में विफाकी मिनिस्टर हो आम न हो निमरूद जे दौर में विफाकी मिनिस्टर हो अब विफाकी मिनिस्टर जी भी का हैसियत है कि न है हे त असां वटि समझ में न थी अचे क़ौम खे छा थी वियो आहे तव्हां कलाकूं ॾिठो हूंदो तव्हां कलाक हिकिड़ो वीडियो ॾिठो हूंदो गवर्नर साहब जे गाॾीअ में कुतो थो वञे सभु पुलिस वारा सलाम था कनि हल भेण हाणे सलाम कुतनि खे अची रहियो आहे ॻाल्हायो न दादा छो नाराज़ी वारा छा हा वाह सब पुलिस वारनि वेचारनि जे लेखे त गवर्नर साहब पाण थो वञे पर गवर्नर वारो नंढो पो वञे हल भेण जा बच्चा ग़रीबनि जा लाशा गॾनि गाॾनि ते ॾिठासीं बाबा ग़रीबनि जा गॾ गाॾनि ते लाशा आया ग़रीबनि जो बचड़ा मासूम दवा जे लाइ तड़पी तड़पी मरी विया पर अमीरनि जा कुत्ता भी पराडनि में था घुमनि हाय क़ौम जी क़िस्मत ना वाह है क़ौम जी पो चऊं था हक़ त भत थे तो छिड्रो अल्लाह सही शल तवां सां हाल ते रहम फरमाए इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जो बाबो निमरूद जे हुकूमत में विफाकी मिनिस्टर आ उन सां गॾो गॾु वरी इब्राहिम नबीअ जे बाबे जी प्राइवेट कंपनी भी आ प्राइवेट कंपनी भी आ बाबो विफाकी मिनिस्टर आ अब पुट भी घणा न हुया निमरूद के पुट भी हिकिड़ो चइबो त विफाकी मिनिस्टर जे बावजूद भी पूरते ॻाल्हायो न दादा यार तव्हां दाढ़ीअ वारा था ॻाल्हायो विफाकी मिनिस्टर जे बावजूद भी पूरते न पी पवे तॾहिं त वरी प्राइवेट कंपनी ठही न असां भी ॾिसूं था पुट भी हिकिड़ो हिकिड़ो धन पर पोइ भी पूरते अल्लाह शल समझ आमीन चओ ओ मुझा सोना अकल में पढ़ंदड़ मुसलमान मां अर्ज़ पो कयो इब्राहिम नबी जे बाबे जी जेका प्राइवेट कंपनी उन मो छा पो तैयार थे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जो बाबो पंहिंजे हथ सां बुत ठाहे खपाईंदो हथ सां रब पो ठाहे मुशरिकन के खुदा को अकुल दे माना दुनिया के अल्लाह रोजी दींदो आ मुशरिकन के वरी रोजी वरी रब मो मिलंदी आ खपाईंदा रब पो ठहंदी रोजी तॾहिं त रब करीम फरमायो इल्लहू बरीयुम मिनल मुशरिकीन अल्लाह जी ज़ात मुशरिकन खां बेज़ार वा मुशरिकन खां बेज़ार इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बाबे पंहिंजे पुट इब्राहिम नबीअ खे चयो ओ मुंहिंजा इब्राहिम चई जी बाबा चे पुट हाणे थोड़ो वॾो थी वियो आहियां कुझु मूंसां धंधे में हथ गंढ पुट थोड़ो धंधड़ो वधाए न हाणे तूं बि वॾो आहे सुभाणे तोखे इहे कम संभालणा आहिनि हा भले इब्राहिम नबीअ खे न धंधे में लाहे तो वारे धंधे जो अहिड़ो कम थो पूरो करे जो कंहिं न कयो हूंदो अब वॾा हाणे बि वॾा सोचनि जेके न असां खुआरा स्टाफ ते छोड़ेंगे दुकानों कॾहिं वॾो पाण घोट खे घुमंदो त पोइ कारोबार जो ईअं ई कमु लहंदो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के चई मुखे ऑफिस में देर थी वञे मां त पंहिंजे हथनि सां रब महबूद ठाहे रखियूं थो वञा जेसि मां मोटी अचां तूं महिनत कर कुझु महबूद खपाए त कुझु मिड़ई धंधड़ो वधी पवे त पोइ हर को इन ते सुभान अल्लाह न चइबो तावा इन ते सुभान अल्लाह जे लाइ बि लफ़्ज़ मुक़ररु आहे मां वाइदनि में चवंदो आहियां त हर लफ़्ज़ जे लाइ टाइम मुक़ररु आहे शादीअ ते जो वञिबो त पोइ उन शादीअ वारनि खे ईअं मुबारक न ॾिबी त बा हुकुम धणीअ जो शादीअ वारनि खे ईअं चइबो आहे हुकुम धणीअ जो चइबो नथा ॻाल्हायो भला छो मुंहिंजी सिराइकी ॿोली कोन्हे मां सिंधी थो ॻाल्हायां ईअं न बा शादीअ वारनि खे हुकुम धणीअ जो भला कंहिंजी फोतगी थी वञे चऊंसि बाबा मुबारक हुजे खट ख़ाली थी बाबा डबल मुबारक ईअं चवंदासीं
यो उज़ुर वठंदो कि न लाहे मोचड़ो हणंदो। अरे मुझो भाती मरियो आहे तू तो चे मुबारक हुजे। सुभान अल्लाह जो लफ्ज़ मुकरर आ, माशा अल्लाह जो लफ्ज़ मुकरर आ, पर ज़रूरत न गाल जी आवल गाल के समझूं गाल सोचूं पो यार लफ्ज़ कढूं। मूंखे वो टाइम याद ईंदो आहे हिकिड़े जाते हर साईं अब्दुल कादिर रिंद साहब रहमतुल्लाह अलैह, अल्लाह उन जे कब्र ते किरोड़ा मुजाहिद जे कब्र ते किरोड़ा रहमतूं नाज़िल फरमाए। रिंद साहब रहमतुल्लाह अलैह वाइद पो करे यूसुफ नबी के ॿाहिरि खूह में उछलियो। माण्हुनि चयो सुभान अल्लाह, हुन मरहूम में ॿई बुजा टंगिया, चे हो गोता तो खाए तू तो चे सुभान अल्लाह। रिंद साहब चयो न ॿाहिरि उछलियो आहे खूह में, चवे तो सुभान अल्लाह, हो तो खाए गोता तू तो चे सुभान अल्लाह। हुन में ॿई बुजा फेराया, हो तो जवान हो न। अल्लाह सही शल तो असांखे च सही सम्झ नसीब फरमाए। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के बाबे चयो जेसनी मां मोटी अचां तेसनी तुम्हें कारोबार में हथड़ो वंदा। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जो बाबो आफीस रे हले वयो। पोयो इब्राहिम नबी बुत खया, कंहिंजे कंध में रसिया, कंहिंजे जंग में रसिया, कंहिंजे बाह में रसिया, घिटिन में घुमाइंदो भी वधे पो होको भी ॾींदो पो वठे त रब वठो रब वठो रब वठो। मयश रब मयश केर वठंदो केर वठंदो। ऐलान वारा जो निकता चे जो होके वारो भी बियो आ, रबन सां भी हेड़ी हालत आ। चे अचे हिन जो वडो तो उन सां ॻाल्हायूं, अचे हिन जो वडो उन सां ॻाल्हायूं, हिन सां त ॻाल्हाइण जी ज़रूरत ई कोन्हे। मां वाइज़नि में हीअं चवंदो आहियां त अॼुकल्ह कंहिंजे नंढे जी ग़लती हुजे न, नंढे सां न तकड़ कजांइ, वॾे खे वरी बि चइजांइ जेकॾहिं सम्झे, वॾे में बि कुझु अकुल हुजे, न त अॼोको वॾो बि छोरे खां 10 ॾाका मथे हुंदई। चाव कंहिंखे पुट जी दाह ॾे न त बाबा तुआरे पुट जा हेक मती न सही, मुंहिंजो पुट इमाम, तूं कुझु न कुझु हरकत कई हूंदी, हल भेणा पोयों भतवाई हिक ठोकजे। मुझे पुट जी जिंदगी में शिकायत न आई आहे। अबा छो शिकायत हिक अचे त ख़बर पए, तोड़े त राज जूं शिकायतूं न। अल्लाह सही शला असांजे नौजवाननि खे हिदायत नसीब फरमाए, आमीन चओ। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जो बाबो जी जो शाम जे टाइम ते मोटी आयो, गोठ वारा आया, गिराक मिड़ी आया। आज़र चे जी, चे वाह जो असांजे महबूदन सां तू अॼु हशर करायो आहे। हे हीअं धंधो थींदो, हे असांजे रबन सां हे मिटीअ में गप में किन में वते पो गेलींदो, हे इज़त आहे। जे बियो मां नंढे खे सम्झां इब्राहिम खे, इब्राहिम जी बाबा, हे माण्हू शिकायत खणी आया आहिनि, अॼु पहिरियों दफ़ो हे ईअं धंधो वधंदो, हे कारोबार पंहिंजो कारखानो ईअं हलंदो, पहिरियों दफ़ो वियो आहे सभु दाही। इब्राहिम नबी चयो ओ मुंहिंजा बाबा, तो त मूंखे हुकुम कयो महबूद खपा, ईअं कोन सोचई त मां नंढड़ो आं, मां नंढड़ो आं, तूं चयो त सभु खणी वञ, हिकिड़ो ॾियां त मां बि कुल्हे ते घुमायां, हेतिरा गेलींदुमि न त ॿियो मूंखे गाॾी त कोन्हे न। या हिकिड़ो हुजे हा त कुल्हे ते खणी होका ॾियां, ॾिनई हेतिरा त पोइ गेल पाई न। पोइ बि हुननि खे इहा ॻाल्हि सम्झ में न पई अचे त जेके पाण खे मिटीअ खां नथा बचाए सघनि, गप खां नथा बचाए सघनि, इहे ॿिए जूं उमेदूं पूरियूं कंदा। अल्लाह सही शल तव्हां सां के तौहीद ते जियारे, तौहीद ते मारे, अक़ीदो तौहीद जो थी त बेड़ा पार थी। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम सोचो इन्हनि जे महबूदनि खे गिल्म, पोइ बि इन्हनि खे ॻाल्हि सम्झ में न आई। पोइ चई झेड़ो त झेड़ो, तल्लाहि लअकीदन्न असनामकुम, छा थो चवे झेड़ो त तल्लाहि लअकीदन्न असनामकुम बाद अन तुवल्लू मुदबिरीन। सिंधीअ में चइबो आहे जेके बर पिया भें बच्चा, छा चइबो आहे जेके इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम समूरनि पुतनि खे भञी भोरा कयो, फजलहुम जुज़ाज़न इल्ला कबीरा, सभु नंढा बुत बनी हथियार वॾे जे कुल्हे ते रखी आया।
मना पुराने दौर को पाथारीदारी गालाई न दर जा हवा पुराने दौर को जेकरे तो के पेरा मिलंदा असलियो मिलंदो त काथे वडे वटे बाकी गरीब थी छड़ो कुटड़ सुटड़ में थाने ते लाकब में इहो हिन जो हाल थी नारन में नचण में इहो हिन जे मथां कंबा अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पुत बनी भोरा कया इनते मां मिसाल पोजाए सोने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला जो अबू बकर सिद्दीक सयं जी अम्मा थी चवे उम्मुल खैर थी चवे जॾहिं अबू बकर सिद्दीक वञा मुंहिंजे पेट में न आयो मां सजदा करण वेंदी हुअमि इबादत करण वेंदी हुअमि पर जॾहिं खां वठी करे अबू बकर मुंहिंजे पेट में आयो कोशिश कई में सजदो कयां पर सजदो कोन करे सघियमि जिए जो मुखे उम्मीद थी मां त वेंदी में रोज इबादत करण न अबू बकर मुझे पेट में आयो सजजे जी कोशिश कय में पर सजदो न करे सघियमि मना इशारो अम्मा झुकण वारा ॾींहं वया अम्मा झुकण वारा हे त अम्मा जो मिसाल वरी अबे अबू बकर सिद्दीक जे अबे जो मिसाल भी बुधाई वञा हरते अबू कुहाफा रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे पुट अबू बकर सिद्दीक के इबादत खाने में वठी वियो बुतन वारी जाइ ते वठी वियो इन जे करे त हाणे खां वठी करे हैरायास नबी से भी तो असां के हुक्म कयो आ मुरु औलादकुम बिसलात वहम अबना सब सिनीन 7 सालन जा हुजन वत हिनन के हैराइंदा कयो मस्जिद दे नड़े हुंदे को वठी तवा खोड़ अल्लाह से शल समूरन के रोजो पाक काबतुल्लाह जो वरी रौनकू नसीब फरमाए तवा डिठो हुंदो उतों जा मानू नंढा बार ताजा भी हरम पाक में खणी दा थव मां उते हिकड़े साथी को पुछा कई मजे नंढा बार इन जे मथो न नमाज फर्ज आ नशा ये तवा हरम पाक दे खणी अचो था पिया चे बियो मकसद कोन हुंदो आ मकसद इहो हुंदो आ त हिन के नंढे हूंदे खां वठी करे हरम जी हवा त लगे हवा केडो ज़हना नड़े हूंदे को वठी हिनन के हरम शरीफ जी हवा त लगे हाने नड़े हूंदे को वठी करे हिनन के हेरायो मस्जिद दे नमाज दे मदरसे दे पो जॾहिं नड़े हूंदे को वठी करे हिनन जो ज़हन साफ़ हुंदो दिल साफ़ हुंदी त वॾे हूंदे फसल भी ओड़ो ही लहंदो हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु के बाबो अबू कुहाफा जी बुत खाने में वठी वियो उते एकड़ो पत्थर पयो सोने अबू बकर सिद्दीक सैं के बाबे पत्थर खणी करे दिनो चे पुट खीसे में रख वरी बाद में जने बाहर हलंदा से त मुखे ॾिजा अबू बकर सिद्दीक पत्थर खीसे में रखण जी कोशिश कई खीसो नंढो हो पत्थर वडो पत्थर वडो खीसो नंढो सोने अबू बकर सिद्दीक वो पत्थर खणी करे पुठीअ जे पोयों लिकाए बीठो ये जी बकाशे बा लिकाइंदो अबू बकर सिद्दीक सैं जे बाबे जो निहारियो पत्थर काढे कई चे बाबा पोयो मां लिकायूं बीठो आ चेडो छो रखियो थी चे बाबा पोयो इन जे करे लिकाए में जी तुजा हे महबूद न दिसन अरे छोरा वेहो न था चुप करो छोरा ता वडा थोड़ा अगते तजो ता वडन के लजे थींदी आ पो छोरा वरी वायस करू न ॾींदा ता वडा त थोड़ा जो अशी ॾाड़ीअ वारा वेठा हो जो नौजवान होरे सोरो वरी नौजवान न सोरंदो उहो अशी ॾाड़ी वारे चंदा तू अगे हल चाचा तू अगे हल बाबा वेहो त चुप करे ओ छोरा वेहो त चुप करे हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु अजीब जुमला चया बाबा तुझे महबूदन खां पुठीअ जे पोयों लिकायूं वेठो वा तू पंहिंजी इबादत कर त मुखे भी मौको मिले त मां पंहिंजी इबादत हाय हाय अल्लाह सईं इब्राहिम खलील खां कम केड़ो वतो वरी सोने अबू बकर खां कम केड़ो वतो अजीब मिसाल जिए जो हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला जो बाबो इबादत में शुरू थियो सजदे में शुरू थियो सोने अबू बकर सिद्दीक जो पत्थर हुयो जेको महबूदन मां वडो महबूद हो तेजे नक के लगो नक भरी पियो
अबू बकर सिद्दीक़ नंढन के हथ ही न लातो गीची वॾे जी वताई गीची आवा गीची ऐं मां हीअं चवंदो आहे न जिन इलाइक़नि में असांजे ज़िले ख़ैरपुर मीरत में हिकिड़ो क़ौमी झेड़ो थियो पोइ हुन टाइम ते तव्हां वटि बेस बि रही वियो आहे साईं पीर मोहम्मद शाह साहिबु साईं मीर मोहम्मद मीरक वारनि सां गॾु हुजऊं साईं खे चवंदे मां ॾाढो परेशान आहियां को मशवरो ॾियो तव्हां बि पुराणा माण्हू हो साईं फरमायो कमु सवलो आहे 5-10 हुन जा अंदरि कर वॾा 5-10 हुन जा वॾा अंदरि कर हे त नंढा त रोज़ ॿधबा न वॾनि खे छड़ो तूं 5 ॾींहं विहार त कमु सवलो आहे साईं खे चई ॻाल्हि तव्हांजी कम वारी आहे पोइ 2 ॾींहं बि वॾा न वेठा 2 ॾींहं बि वॾा न वेठा जॾहिं लाकबनि जी हवा खाधऊं ऐं दाल जॾहिं खाधी खाइणी पई पोइ दुनिया ॾिठो त फैसलो बि देरी थी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला पत्थर जो हयो वॾे बुत खे लॻो ॿिए जाइ ते न लॻो नक वटि लॻो वॾे बुत जो नकु ई भॼी पियो ऐं माण्हूअ जे जिस्म मां कम जी शइ त चइबो न भेण मुड़ुस त केॾो आहे पर नकु सफ़ा न अथई ॻाल्हायो नथा सिंधी आवाज़ चइबो आहे न बेली मुड़ुस त केॾो पहलवान आहे पर नकु त अजीब बुज़ुर्गनि हिकिड़ी मुताबिक़त लिखी आहे अजीब हिकिड़ी सम्झाणी लिखी अथऊं त रब अखि ॾिनी मथऊं त अखि सां ॾिसजांइ पर नक सां वरी थोरो सम्झजांइ बि सयूं ईअं न त जेका शइ अखि सां ॾिसे वात में विझे न विच ते नकु अथई आवाज़ आहे अखि सां जेका ॾिसे ऐं वात में जे न विच ते नकु अथई जेकॾहिं नकु कमु करे थो त पोइ त ॿेड़ो ई पर मांग बि लॻी पई आहे सॼो ॾींहुं अधु कोप ते नकु वियो त ख़ैरु आहे घड़ी लटो घुरी छॾींदो ॿियो छा थींदो आवाज़ ईअं न कड़ी जेकॾहिं नक खे चुटो थियो त लटे था कड़ी नक खे माटो ॾेई छॾींदो 20 रुपए जो अधु कोप लॻो पियो आहे 30 रुपए में फुल कोप आहे जेकॾहिं सॼो ॾींहुं वेठो प्लेट मिलियसि हलीम जी प्लेट मिलियसि बिरयानी जी त कमु रब साईं बेनके वारी मानीअ खां बचाए आमीन त चओ रब साईं बेनके वारे पैसे खां बचाए बेनके वारे पाणीअ खां बचाए बेनके वारे चांहि खां बचाए गैरत वारो गिरहो दाल जो ई कम जो आहे गैरत वारो गिरहो बटालुनि वारो ई कम जो आहे बेनके बेगैरतीअ जी चओ बाकरो गोश्त हुजे मुर्गी हुजे जंहिंमें इज़त न रहे उहो गिरहो कम जो अल्लाह साईं शल तो असांखे रब करीम शल तो असांखे ज़मीर ॾे अहिड़ो ज़मीर ॾे जंहिंजे आसरे ते माण्हू ज़िंदा रहे पर थोड़ो तवजह कजांइ पर अॼु वरी घणो चर्चो बेनके जो थी हा बाबा अॼुकल्ह घणो चर्चो बेनके जो चवंदो त हो बि राज़ी थिए हे बि राज़ी थिए हे बि राज़ी थिए असांजा मुस्लमान मां चवंदो आहियां शीए सां मिलंदई बाबा या अली मदद मोड़ साहब सां मिलिया साईं अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वाणे में कम फातो शेठ राम राम अरे माण्हू साॻो ई स्क्रू पानो हर नट ते फिट काथे न चूड़ी वधाए काथे चूड़ी घटाए अल्लाह साईं शल सही समझ नसीब फर आमीन हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला जियां जो पत्थर हयो न महबूद जो नक भॼी पियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे बाबे कंध जो मथे कयो त हेॾे कम ई लथो पियो आहे अबू बकर मां तोखे इन जे लाइ वठी आयुमि त तुंहिंजे महबूदनि सां मुंहिंजे महबूदनि सां हे अशर कर बाबा पत्थर बि यको खयो में थकिजी पियो में चुम काथे उछलियां भला मां उछलियां त सही पियो पर लॻो एॾे त मां छा कयां हाय हाय पोइ अबू बकर सिद्दीक़ जो रूहानी सचो बचो क़ाइद जिमित मोना फज़ल रहमान उन बि त वॾे जो ई कंधु पकड़ियो आहे न वाह उन बि त वॾे जो ई इब्राहिम खलील नंढा नंढा भॻा अबू बकर सिद्दीक़ वॾे जे कंध में हथ विझो न नक हूंदुसि ऐं जो असां वारे वॾे खे बि सफ़ा नक अबू बकर जो भॻो आहे त वरी अहिड़नि खे जो नक थींदो ई न बसि इशारा त सभु सम्झो था सियाणा हो
अल्लाह सही शल तोखे मुखे सही समझ नसीब फरमाए। इब्राहिम खलील भी बुत भगा, इब्राहिम सिद्दीक भी बुत भगा, अबू बकर सिद्दीक भी बुत भगा। तवज्जो, इब्राहिम खलील जेके इम्तिहान ॾिना, इम्तिहान में इनाम कहिड़ो मिलियो। अबू बकर सिद्दीक भी जेके इम्तिहान ॾिना, मां त इम्तिहान ॾे नथो वञा, वॾे में वॾो इम्तिहान हिजरत वारो आ। चलो इशारा तो क्या, इब्राहिम खलील के इनाम केड़ो मिलो, अबू बकर सिद्दीक के इनाम केड़ो मिलो। कलामुल्लाह में लिखियो पियो इब्राहिम खलील जो इम्तिहान, रब फरमाए इन्नी जाइलुक लिन्नास इमामा। इब्राहिम इम्तिहान खोड़ आई, समूरन में पास थी वे, मां अल्लाह इनाम थो ॾियाए। केड़ो, इन्नी जाइलुक लिन्नास इमामा, तू समूरन जो इमाम। इमामत मिली इब्राहिम खलीलुल्लाह के, मुसल्लो मिलो इनाम में इब्राहिम खलीलुल्लाह के। छा मिलियो? मुसल्लो। इमामत छा मिलियो? मुसल्लो। असांजा मुर्शिद साईं जन पहुची विया। इब्राहिम खलील के इमामत मिली इनाम में। और हेडे नजर कर महबूब मुस्तफ़ा करीम आखिरी जुम्मे जी रात बीमारी वाले टेम ते छा फरमायूं, मुर्रू अबा बकरिन फल्युसल्लि बिन्नास। मुझे अबू बकर के मां मुहम्मद जो हुक्म पहुंचायो तो चोस मुसल्लो संभाले। अब गाल समझ अचे थी? होड़े भी इमामत मिली, हेडे भी। अम्मी आशा अर्ज करे थी, इन अबी रकीकल कल्ब वज़ईफ सौत या रसूल अल्लाह। आका मुझो बाबो नरम दिला, बेखे चो फरमा या बल्लाह व रसूलहु इल्ला लि अबी बकर। आशा मां छा कया, मुझो फैसलो न थई, मुझे अल्लाह जो फैसलो आ। मुझो रब अबू बकर को सवा बेते राजी न थो थे। कंजुल उम्बाल में लिखियो पे लस्तु अनल लजी उकद्दिमुहु वलाकिन अल्लाह कदम। मां अग में न कयो थी मास, मुझे रब अबू बकर के अग में कयो। होडे भी इनाम में मुसल्लो मिलो, हेडे भी इनाम में तफसील दे न थो वना, हेडे भी इनाम में मुसल्लो मिलो। ए सोने अली से भी फरमायो कदमक रसूलुल्लाह फमन लजी युअखिरुका। मुर्शिद अली से भी जो अबू बकर महबूब हयाती में तो के असा जो अगवान करे वियो आ, तब तो के पोइते के रुकंदो। हाने बस आखिरी नतीजो थोड़ो मुख्तसर बुधाया त अबू हरते इब्राहिम नबी जो दुश्मन होयो निमरूद, सजा केड़ी दिने से मुंह भी पंजो मोचड़ो भी, मुंह भी पंजो मोचड़ो भी। अबू बकर सिद्दीक जे दुश्मन के सजा केड़ी दिने, मुंह भी पंजो मोचड़ो भी। हाँ वाह, दुश्मन के सजा भी, ओडे भी सजा ओड़ी, हिते भी सजा। शल अल्लाह तोखे मुखे उन सोने अबू बकर सिद्दीक जो सच्चो गुलाम बनाए। शल रब करीम तोखे मुखे असहाबन सगोरन अहल बैतन सगोरन जो सच्चो गुलाम बनाए। आलमन जमात जमायत उलमा इस्लाम सा मरण घड़िए ताईं निभाइण जी तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।